वाक़ अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। लखी गुलाम शाह मां ॻोठ कादिर बख्श खोसो में बरसात सबबि भिति किरी पई आहे। नतीजे में 2 वरियनि जो ॿारड़ो दॿिजी फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तमासां शेयर कयूं पिया। लखी गुलाम शाह जे ॻोठ कादिर बख्श खोसे में बरसात दौरान भिति किरी पई 2 वरियनि जो ॿारड़ो दॿिजी फौत थी वियो आहे। भिति किरण सबबि दॿिजी फौत थियल ॿारड़े जी सुञाणप यासिर जोगी तौरु थी आहे। लाश मलबे हेठां कढियो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कयूं पिया। लखी गुलाम शाह मां जिते ॻोठ कादिर बख्श खोसे में बरसात सबबि भिति किरी पई, नतीजे में 2 वरियनि जो ॿारड़ो फौत थी वियो आहे। तव्हांखे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ॻोठ कादिर बख्श खोसो में बरसात सबबि भिति किरी पई आहे। 2 वरियनि जो ॿारड़ो दॿिजी फौत थी वियो आहे। भिति किरण सबबि दॿिजी फौत थियल ॿारड़े जी सुञाणप यासिर जोगी तौरु कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लखी गुलाम शाह मां हिदायतुल्ला महर खान जी। हिदायतुल्ला अपडेट कजो। जी ॿुधाईंदो हलां त लखी गुलाम शाह वेझो ॻोठ कादिर बख्श खोसो में भिति किरण सबबि 2 सालनि जो मासूम ॿारड़ो दॿिजी फौत थी वियो आहे। जोगी महले में बरसात सबबि मथां भिति किरण सबबि 2 सालनि जो यासिर अली वलद राहिब अली जोगी फौत थी वियो, जंहिंखे ॻोठाणनि भरपासे जी अस्पताल में पहुचायो, जिथे डॉक्टरनि पिणु फौत थियण जी तस्दीक कई। जी वरी महिरबानी हिदायतुल्ला।